अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। असां पढ़ूं पिया सूरत यूनुस अलैहिस्सलाम। अॻे दफ़े असां 104 आयत पढ़ीसूं पिए त बदिलजी वई काइनात। हाणे वरी पुरियां खां पढ़ंदासूं थोरो। पंहिंजी आयत आहे 102 खां। त सूरत हीअ निजात जी सूरत आहे, यानी कीअं हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं संदसि ईमान आणण वारनि माण्हुनि खे कीअं अलाह ताला निजात ॾिनी, की हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम खे निजात ॾिनई, ऐं कहिड़े नमूने सां हज़रत यूनुस जे क़रीअ जे माण्हुनि खे हज़रत यूनुस खे निजात ॾिनई निजात। ऐं इन खां सवाइ इहे कशफ दर, जेके मुसीबतूं माण्हुनि ते लहनि थियूं पवनि थियूं, उन्हनि खे कीअं अलाह ताला खोले थो, कशफ यानी परे थो करे, दूरि थो करे, कशफ दुर जो ऐं शफ़ा जो, यानी सीने में जेके बीमारियूं आहिनि उनजी ॻाल्हि हिन में आहे। त हीअ सूरत जेका शफ़ा जी सूरत आहे, कशफ दुर जी सूरत आहे, निजात जी सूरत आहे। ऐं ॿिया जेके मसइला आहिनि ममतरीन मेरी माना शक शुबा करणु, शक जे लफ़्ज़ हिते हिन में ॿ दफ़ा अचे थो। जेकॾहिं तव्हांखे शक आहे, जेकॾहिं तव्हांखे शक आहे त शक जी बीमारी जेका आहे, ऐं ज़न यानी कंजेक्चर, हिकिड़ो ख़्यालु वहम वसवसो, त इन बाद ज़न इस्मनि बाद ज़न जे कंजेक्चर जेके ख़्याल आहिनि से गुनाह आहिनि। त हिन में ज़न जेको आहे सो हक़ जे बराबरि न आहे। त इन सूरत में ॼण इहे मज़मून आहिनि जेके वरी वरी अचनि था। त हाणे हीअ आख़िर में अलाह ताला फ़रमाए थो त असां निजात ॾींदासीं, असां ते हक़ु आहे त जेके असां ते ईमान आणनि उन ते खे असीं निजात ॾियूं। त हीअ सूरत इन लिहाज़ खां पढ़णु घुरिजे। जॾहिं तकलीफ़ जो ज़मानो हुजे, मुसीबत जो ज़मानो हुजे, का बीमारी हुजे सीने जी ऐं फिफड़नि जी, पंहिंजे लिवर जी, हिन जूं जेके भई सीने में सीधो सदर जेको आहे, सदर मंझि बीमारियूं जेके बि आहिनि, यानी ख़्यालु अक़ुलु वहम फहम सहर जादू सभु ॻाल्हियुनि जो इलाजु जेको आहे हिन सूरत में आहे। हाणे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। थोरो मथां पढ़ूं था। वमा कान लिनफ्सिन अन तुमिन इल्ला बिइज़्निल्लाह। इंसान जे वस जी ॻाल्हि कान्हे नफ़्स जी त हू पाण ईमान आणे। अलाह ताला जॾहिं तौफ़ीक़ ॾींदो तॾहिं ईमान आणे सघिबो। वमा कान लिनफ्सिन अन तुमिन इल्ला बिइज़्निल्लाह, सवाइ अलाह जे इल्म जे, इज़्न जे, इजाज़त जे। वयजअलु रिज्स अलल्लज़ीन ला यअक़िलून, ऐं जिन खे अक़ुलु न आहे तन जे दिलनि में अलाह ताला नापाकाई पलीताई जेका असां विझी थो छॾे, जेका हुननि खे ईमान आणण खां रोकींदी। पलीताई रिज्स जेको आहे, रिज्स ऐं नजस ऐं रिज्स इहे सभई पलीतायूं आहिनि जेके बुत परस्ती जे करे या बुछड़े ख़्याल जे करे या विछड़े ख़्याल वहम जे करे, ज़न जे करे थियनि थियूं। इन जंहिंखे अलाह ताला नथो ईमान आणे, नूर विझे नथो हुनजे दिलि में, फज़ल तौफ़ीक़ अलाह ताला नथो करे, रहमत अलाह ताला नथो करे कंहिं माण्हू ते, त पोइ उनखे छॾे थो ॾिए पंहिंजी ऊंदाहीअ में ऐं पंहिंजे जहालत में ऐं पंहिंजे ज़न ऐं कंजेक्चर ऐं वहम ऐं ख़्याल ऐं वसवसे ऐं इन रहे थो, त उनखे अलाह ताला मदद नथो करे। वयजअलु रिज्स अलल्लज़ीन ला यअक़िलून कुल इंज़ुरू माज़ा फ़िस्समावाति वल अर्दि फहल माज़ा फ़िस्समावाति वल अर्दि वमा तुग़निल आयातु वन्नुज़ुर अन क़ौमिन ला युमिनून। केतिरियूं भले निशानियूं आणे, पर जेके क़ौम ईमान नथी आणे उन्हनि खे उन मां निशानियुनि मां, मौजज़नि मां, आयतुनि मां फ़ाइदो कोन थींदो। त अलाह ताला विच में काफ़र जे ऐं क़ुर जे विच में परदो विझी थो छॾे, जो क़ुर माण्हुनि खे सम्झ में न ईंदो। जेको काफ़र आहे, जंहिंखे अलाह ताला नूर ऐं हिदायत खां महरूम रखियो आहे, उन खे ज़हन में वेहंदी कान का ॻाल्हि, छो जो परदो हायल आहे विच में। फहल यंतज़िरून पोइ छा उहे इंतज़ारु कनि था।
إلا مثل أيام الذين خلوا من قبلهم हिन खां अॻु में जेके क़ौमूं गुज़री चुकियूं उन्हनि वांगुरु ई इंतज़ारु कनि था छा यानी इंतज़ारु कनि था त मतिलबु अचे असां ते आफ़त त पोइ असीं ईमान आणियूं असां ते अज़ाब अचे त पोइ असीं ईमान आणियूं कुल हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ कुल फंतज़िरू इंतज़ारु करियो तईं उन्हनि खे चओ इन्नी माकुम मिनल मुंतज़िरीन असीं बि तव्हां सां गॾु इंतज़ारु करियूं था ॾिसूं त मुसीबत कंहिं ते थी अचे ॾिसूं त आफ़त अज़ाब कंहिं ते थो अचे तव्हां ते थो अचे असां ते थो अचे हिन दुनिया में हुन आख़िरत में किथे कंहिं ते थो अचे ثم ننجي رسلنا والذين آمنوا पोइ असां निजात ॾिनीसूं उन्हनि खे जन असांजे रसूलनि खे ऐं उन्हनि रसूलनि ते ईमान आंदो उन्हनि खे असां निजात ॾिनीसूं ثم ننجي رسلنا والذين آمنوا كذلك حقا علينا ننجي المؤمنين इहो असां ते हक़ु आहे त अहिड़े नमूने सां असीं निजात ॾियारियूं मोमिननि खे इहो हक़ु आहे अलाह ताला ते यानी माण्हू मुसीबत में आहिनि त अलाह ताला ते हक़ु आहे त उन्हनि खे निजात ॾियारे पाण हिते निजात ॾियारींदो हुते आख़िरत में निजात ॾियारींदो पर ज़रूरु हाणे हींअर जी काइनात बदिलिजे पई हीअ अॼु 19 तारीख़ आहे असां पंहिंजो अमेरिका में असां वटि 20 तारीख़ थी वई आहे जनवरी जी ऐं काइनात बदिलिजे पई ऐं उहा जेका विधि पंहिंजे ज़ुल्म जेको धरती ते ॿियनि ते कंदो हो अमेरिका उहो हींअर मथिस आहे ऐं जेको पोखियो आई सो हाणे लुणे पियो ऐं उते हाणे सिविल वार जो ख़तरो आहे ऐं हाणे इहो रहंदो ईंदड़नि सालनि में इन करे जो वाइट सुप्रीमिस्ट जेके आहिनि से ताक़त वारा आहिनि ऐं उहे चाहिनि था त हीअं कामिनात हले जीअं असीं चाहियूं था ऐं ॿिया माण्हू जेके आहिनि से हाणे उते इहो थींदो जेको हीअ ॿियनि मुल्कनि ते कंदा रहिया हुआ हक़न कज़ालिक हक़न अलैना नुंजिल मुमिनीन हाणे चए थो कुल या अय्युहन्नास हे इंसान ज़ात वारो हाणे हिते इहो ॿ दफ़ा अचे थो ऐं हिते शक जा ॿ दफ़ा ॻाल्हि ईंदी आहे कुल या अय्युहन्नास अन्नास जेको लफ़्ज़ नून वासीन हुनजो रूट आहे ऐं 240 दफ़ा नास नास जो लफ़्ज़ आहे ऐं या अय्युहन्नास 18 दफ़ा क़ुर शरीफ़ में आहे जन्म जा 4 दफ़ा हिन सूरत में आहे या अय्युहन्नास या अय्युहन्नास या अय्युहन्नास 4 दफ़ा हिन में आहे 240 दफ़ा नास जो लफ़्ज़ नास माना इंसान ऐं इंसान अलॻि आहे लफ़्ज़ इंसान नसीम जा ऐं हीअ नून वासीन वञा कुल या अय्युहन्नास ए इंसान ज़ात वारो 18 दफ़ा क़ुर में ए इंसान ज़ात वारो ए इंसान ज़ात वारो कुल या अय्युहन्नास इन कुंतुम फी शक्किम मिन दीनी जेकॾहिं मुंहिंजे दीन में शक आहे तव्हांखे हिन खां अॻु में अलाह ताला हिन ई सूरत में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुख़ातिब थी चयो फ़इन कुंत फी शक्किन मिम्मा अनज़लना इलैक तूं जेकॾहिं शक में हुजी त शक जेको आहे सूरत यूसुफ में बि त जेकॾहिं तूं शक उहे जेसिताईं हुननि खे ख़तरो थियो वग़ैरह वग़ैरह मतिलबु इहो लफ़्ज़ जेको अचे थो मुख़्तलिफ़ मानाउनि में मुख़्तलिफ़ इहो ख़्यालु त जेके नबी आहिनि उहे बि आख़िर में मायूस थियनि था ऐं पोइ अलाह ताला खे ॿाॾाइनि था या अलाह ताला उन ते पोइ पंहिंजो आणे थो जेका मदद आणी अथसि ثم ننجي رسلنا والذين آمنوا كذلك حقا علينا ننجي المؤمنين قل يا أيها الناس إن كنتم في شك من ديني मुंहिंजे दीन जे मुतलिक़ को तव्हांखे शक आहे हिननि खे चओ फला अबुदुल्लज़ीन तअबुदून मिन दूनिल्लाह त आऊं इबादत उन्हनि जी कोन कंदुसि जन जी तव्हीं अलाह खां सवाइ जी इबादत करियो था उन्हनि जी आऊं इबादत न कंदुसि वलाकिन अबुदुल्लाह अल्लज़ी यतवफ़ाकुम पर आऊं इबादत उन रब ताला जी कंदुसि जेको तव्हांखे वफ़ात ॾिए थो तव्हांखे पूरो थो करे तव्हांजो वक़्तु हिन दुनिया में उमिरतु ऐं उन मूंखे हुकुम कयो आहे अन अकून मिनल मोमिनीन त आऊं मोमिननि मज़ा थियां ईमान वारनि मज़ा थियां मूंखे हुकुम कयो अथसि त आऊं उन्हनि मज़ा थियां
ऐं ॿियो हुकुम कहिड़ो कयो अथसि अन अक़िम वजहक लिद्दीन हनीफ़ा ऐं पंहिंजो ई चहिरो जेको आहे मोहम्मद मुबारक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो दीन हनीफ़ ते रखां, यानी मुंहिंजो दीन मुंहिंजो चहिरो दीन ॾे, क़िबलो मुंहिंजो क़िबलो जेको अलाह जो आहे उन ॾांहुं हुजे। वन अक़िम वजहक तुंहिंजो चहिरो वन वजहक लिद्दीन हनीफ़ा हनीफ़ दीन जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन आहे, जेको हज़रत आदम जो जेको नूह अलैहिस्सलाम जो मूसा अलैहिस्सलाम जो इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन आहे उन ते हनीफ़ ते। वला तकूनन मिनल मुशरिकीन मूंखे हुकुम आहे त आऊं उन मज़ा न थियां जेके शिरक कनि था अलाह ताला सां, ॿियनि खे शरीक कनि था, उन्हनि जहिड़ो न थियां। वला तदउ मिन दूनिल्लाह ऐं मूंखे हुकुम थी वियो बि आहे त आऊं सॼा न कंहिंखे बि दुआ न घुरां, इबादत न करियां कंहिं ॿिए जी अलाह खां सवाइ। वला तदउ मिन दूनिल्लाह मा ला यनफउक वला यदुरुक अहिड़नि जी पूॼा न करियां, इबादत न करियां, अहिड़नि खे न सॼां जेके न को नफ़ो पहुचाए सघनि था मूंखे, न को तोखे, न को पंहिंजो नुक़सानु पहुचाए सघनि था। हाणे बुत आहिनि लात ऐं मनात ऐं उज़ा ऐं फलाणो टीरो मटीरो जेके बुत पिया हूंदा आहिनि मंदरनि मंझि, ऐं उहे कहिड़ो तव्हांखे फ़ाइदो पहुचाए सघंदा, कहिड़ो नुक़सानु पहुचाए सघंदा। फ़इन फ़अल्त फ़इन्नक इज़म मिनल ज़ालिमीन पर जेकॾहिं तूं ईअं कंदे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम अलाह ताला चए थो त जेकॾहिं तूं इन्हनि जी इबादत कंदे अलाह खां सवाइ ॿियनि जी त पोइ तूं ज़ालिमनि जो विञा थींदे, या ॿियो बि को बि जेको माण्हू ईअं कंदो त उहो ज़ालिमनि मां थींदो। वई यमसस्कल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हुव ऐं मूंखे ॼण इहो बि हुकुम कयो वियो आहे, ॿुधायो वियो आहे अलाह ताला जी तरफ़ां त वई यमसस्कल्लाहु बिदुर्रिन तोखे अलाह ताला जेकॾहिं को तकलीफ़ पहुचाए थो फला काशिफ लहू इल्ला हुव त पोइ उहो खोलींदड़ को बि कोन्हे सवाइ अलाह जे, यानी जेका बि तकलीफ़ बीमारी बड़ी नुक़सानु जेको आफ़त ॿी ॿाहिरी अचे थी एक्सटर्नल इंटरनल उहा सभु खोलींदड़ उनखे लाहींदड़ परे कंदड़ दूरि कंदड़ ॿियो को बि कोन्हे सवाइ अलाह जे। हाणे कशफ दुर जूं 6 आयतूं आहिनि केतिरियूं 7 त उन में जा हिकिड़ी आयत हिन में आहे, ऐं शफ़ा जूं 6-7 आयतूं आहिनि उन में जा हिकिड़ी आयत हिन सूरत में आहे, ऐं पंहिंजो अहिड़े क़िस्म जी हीअ सूरत जेका आहे तमामु निजात जूं जेके आयतूं आहिनि त हीअ निजात नजी त केतिरा दफ़ा हिन में निजात जो लफ़्ज़ हिन सूरत में अचे थो, ऐं सिचुएशन्स आहिनि त निजात ऐं कशफ दुर ऐं शफ़ा इहे 3 शयूं हिन में आहिनि, ऐं पंहिंजो आख़िरत जी ॻाल्हि बि आहे, ऐं वली अलाह औलिया अलाह जेके आहिनि ला तहज़न अलैहिम वला हुम यहज़नून वला ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून वग़ैरह इहे सभई ॻाल्हियूं हिन सूरत में आहिनि, तंहिं करे हीअ भली सूरत आहे। वई यमसस्कल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हुव वई युरिदक बिख़ैरिन फला राद्द लिफ़ज़लिही युसीबु बिही मन यशाअ मिन इबादिही वहुवल गफ़ूरुर रहीम ऐं जेके अलाह ताला इरादो करे युरिदक तोखे इरादो करे फ़ाइदे पहुचाइण जो अलाह ताला युरिदक इरादो करे तोखे बिख़ैरिन को तोखे ख़ैरु पहुचाइण लाइ तोखे चङाई पहुचाइण जे लाइ फला राद केरु बि उनखे रद्द नथो करे सघे, को मोटाए हटाए नथो सघे। ले फज़लिही हुनजो जेको फज़ल आहे उनखे केरु बि रोके नथो सघे, जॾहिं अलाह ताला पंहिंजो फज़ल कंहिं माण्हू ते करे पंहिंजी रहमत करे पंहिंजो फज़ल करे पंहिंजी ॻाल्हि त उनखे को रोके नथो सघे। युसीबु बिही मन यशाअ मिन इबादिही ऐं उहा जेका चङाई आहे सा थी गुज़रंदी, युसीब मुसीबत बि इन मज़ा ई आहे त युसीब चङाई बि थिए थी ऐं पंहिंजो मठाई बि माण्हू ते थिए थी जेका लॻे थी त उहा युसीब असब मज़ा युसीब बि मन यशाअ चङाई जंहिं माण्हू खे लॻाइणु चाहे अलाह ताला ॾियणु चाहे उहा अलाह खां सवाइ अलाह जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए ऐं को रोके नथो सघे हुनखे।
वहुवल गफूरुर रहीम, बेशक अल्लाह ताला बख़्श करण वारो आहे ऐं रहम करण वारो, रहीम आहे, गफूर आहे, गफूरुर रहीम आहे। वहुवल गफूरुर रहीम। कुल, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, छा चओ? कुल या अय्युहन्नास, या अय्युहन्नास, या अय्युहन्नास, इन में क़द जाअकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम, बेशक हक़ जेको आहे सो तव्हांजे रब वटां अची चुको आहे। क़द जाअकुम, अची चुको आहे तव्हां वटि। क़द जाअकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम, तव्हांजे रब वटां, अलाह ताला वटां। फमन इह्तदा, पोइ जंहिं हिदायत अख़्तियार कई, फइन्नमा यह्तदी लिनफ्सिही, त हिदायत लिखियईं, हिदायत वरितईं पंहिंजे पाण जे लाइ, यानी पाण खे फ़ाइदो आहे। हिदायत वठे त खेसि फ़ाइदो आहे, इहो कोन्ह को वरी ॿिए खे को फ़ाइदो थींदो, रसूल खे फ़ाइदो थींदो, हिनखे पाण खे फ़ाइदो थींदो। क़द जाअकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम फमन इह्तदा फइन्नमा यह्तदी लिनफ्सिही वमन दल्ल फइन्नमा यदिल्लु अलैहा, ऐं जंहिं गुमराही अख़्तियार कई त गुमराही जो असरु जो जेको बि रिज़ल्ट थींदी सा मथिस आहे, अलैहा, 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 उन ते आहे, यानी उन जो नतीजो मथिस आहे, ॿिए कंहिं ते न आहे। वमा अना अलैकुम बिवकील, ऐं चओ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त आउं हिननि जो को वकील कोन आहियां, कंहिंखे मिले कंहिंखे न मिले, ऐं पंहिंजो न मिलंदुसि त आउं वरी पोइ जंहिंखे ग़लति आहे काफ़र कंदो ऐं जहन्नमी कंदो, पोइ उनखे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत कान्हे। शफ़ाअत आहे मोमिननि खे, जिन ते अलाह ताला ईमान जो नूर विझंदो, पोइ उनखे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ाअत कंदो। घटि वधाई जिते थींदी उते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहिदी ॾींदो ऐं उनजी शाहिदी क़बूलु थींदी, शफ़ाअत क़बूलु थींदी। वमा अना अलैकुम बिवकील वत्तबि मा यूहा इलैक, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं तूं उहो उन ॻाल्हि ते हल जेको असां तोखे वही कयो आहे। ऐं साॻी ॻाल्हि सूरत अहज़ाब में, ॿियनि में, त ॿियनि ॻाल्हियुनि ते न हल, काफ़रनि जे ॻाल्हियुनि ते न हल, ऐं उहा ॻाल्हि हल, उन ॻाल्हि ते हल जेका असां तोखे वही कई आहे इन क़ुर में। वत्तबि मा यूहा इलैक, ऐं उन ते हल जेको असां तोखे वही कयो, असांजे तरफ़ां तो ते वही कयो वियो आहे, यानी हिन क़ुर जी ॻाल्हि ते तूं हल। वस्बिर, ऐं सब्र कर, हत्ता यहकुमल्लाह, तेसिताईं जो अलाह ताला हुकुम करे, यानी तव्हांजे विच में ॿिए अलाह ताला खां दुआ घुरण सेखारियईं त चओ त असांजे विच में, काफ़रनि जे विच में, मुंहिंजे विच में तूं हुकुम कर, तूं कज़ावत कर, यानी तूं फ़ैसिलो कर। त हिते फ़ैसिलो कर, जेसिताईं अलाह ताला फ़ैसिलो करे, हत्ता यहकुमल्लाह, तेसिताईं जो अलाह ताला फ़ैसिलो करे। वहुव ख़ैरुल हाकिमीन, बेशक अलाह ताला सभिनी रूलिंग करण खां, फ़ैसिले करण वारनि मां सभिनी खां भलो आहे। भलो फ़ैसिले करण वारो, सुठो सभिनी खां अलाह सुब्हानहु व तआला आहे। दुनियादारी जा फ़ैसिला घणेई माण्हू कंदा, उबता सुबता, पर सभिनी खां भलो फ़ैसिलो जेको आहे सो अलाह ताला कंदो पाण। इन करे उहो ख़ैरुल हाकिमीन आहे, उहो ख़ैरुल राज़िक़ीन आहे, ख़ैरुल गाफ़िरीन आहे, ख़ैर बख़्शींदड़ आहे, ख़ैरुल राहिमीन आहे, रहम करण वारो, ख़ैरुल हाफ़िज़ीन आहे, सभिनी खां वधीक हिफ़ाज़त करण वारो आहे अलाह ताला जो सभु आहे। त हाणे इहो हिते 109 आयतूं थी वियूं पूरियूं, ऐं हिन सूरत खे ॾिठोसीं त हीअ सूरत निजात जी सूरत आहे, हीअ सूरत शफ़ा जी सूरत आहे, हीअ कशफ़ दुर जी सूरत आहे, ऐं हिन में वल्ला ख़ैरुल हाकिमीन बि आहे हिन सूरत में। अलाह ताला, ऐं अलाह ताला हिन सूरत में थो चए त जेके अलिया अलाह आहिनि, अलाह ताला जा वली आहिनि, उन्हनि खे को ख़ौफ़ कोन्हे, को ॻणती कोन्हे को, ऐं उन दुनिया में न को आख़िरत मंझि। ऐं हीअ सॼी सुहिणी सूरत आहे। यूनुस अलैहिस्सलाम हिन सूरत जो नालो आहे। हिन खां अॻु में जेका सूरत हुई, सूरत तौबा,
हुन में फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम। पोइ जेके इनायतूं उन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थियूं तंहिंजो ज़िक्र हिन सूरत में अची वियो। ऐं हिन खां पोइ जेका सूरत ईंदी सा सूरत हूद आहे। उन में ॼण जेके अज़ाब क़ौमनि ते जीअं आया हिन में निजात ऐं हुन में वधीक बहस जेको वधीक इम्फसिस जेका आहे सा अज़ाब कीअं आयो पंहिंजे नूह अलैहिस्सलाम जे क़ौम ते। हिन में नूह अलैहिस्सलाम जे खे कीअं निजात मिली, हिन में नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खे कीअं पंहिंजो सज़ा मिलंदी जेके क़ौम आहे। ऐं पंहिंजो हूद अलैहिस्सलाम जी क़ौम ऐं पंहिंजे शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम ऐं पंहिंजे सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम उन्हनि जो ज़िक्र हिन ईंदड़ सूरत में ईंदो। ऐं हीअ सूरत वरी ॼण तकलीफ़ वारी ऐं अज़ाब वारी पनिशमेंट वारी आहे जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजो मुंहिंजो सूरत हूद ऐं संदसि भेनरुनि मुंहिंजो मथो अछो करे छॾियो आहे या वार मतिलबु त पीढ़ी बि ॾेई छॾी आहे। इन करे हाणे हिते असीं ख़तमु था करियूं इंशा अलाह आमीन। ऐं पोइ वरी अॻिते पढ़ंदासूं सूरत हूद अलैहिस्सलाम जेका उहा अचे थी सूरत यूसुफ अलैहिस्सलाम खां अॻु में। त अहिड़े नमूने सां हिननि जो सूरतुनि जो त तालुक़ु हिक ॿिए सां आहे। सूरत यूनिस, सूरत हूद, सूरत यूसुफ ऐं सूरत रद ऐं पोइ सूरत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं पोइ सूरत हिजर ऐं सूरत नाल ऐं हिन जो हिकु ॿियनि सां वास्तो अहिड़े नमूने सां सुहिणाई पियो आहे। अल्लाहुम्मा अग़फिर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम। हस्बुनल्लाहु व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह तूं हीननि ते रहम कर, ज़ईफ़नि ते रहम कर, मोमिननि मुस्लमाननि खे निजात ॾे, काफ़िरनि जे ज़ुल्म खां बचा पनाह में रख। ऐं पंहिंजे जेके ॾाढा माण्हू आहिनि उन्हनि खे हीणो कर या रब। अनतिल वुजूह लिल हय्यिल क़य्यूम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।